रोड़ी शहर के भरसां ठिकराई वासी भट्टी बिरादरी जा मानू तहफ़ुज़ वठण लाइ रोड़ी पे अची मुज़ाहिरो कंदे बुधायो त पंहिंजी न्याणी रज़ा खुशी से परणाइण बि ॾोह बणिजी वियो आहे। मुखालिफ़ धुर जा मानू जान जा वेरी बणिजी विया आहिनि। ॻोठ मोची दड़ी वासी भट्टी बिरादरी के माण्हुनि पंहिंजे घर भातियुनि समेत माइटनि जे मुबैना बेवाजिबियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। एहतिजाज कंदड़नि नवाब अली भट्टी, मोहम्मद अमीन, सैयद खातून शमशाद ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त असां रज़ा खुशीअ सां पंहिंजी न्याणी गुल ज़ैनब जी शादी पंहिंजे भाइटे शौकत अली सां कराई आहे, जंहिंखां पोइ माइट मोहम्मद सचल, जहान खान, निहाल खान भट्टी ऐं ॿिया समूरी घर भातियुनि जे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं पुलिस हथां गिरफ़्तार कराए हिरासत कनि पिया। हुननि वधीक चयो आहे त इलाइक़े जे चङनि मुड़ुसनि वटि मुखालफ़नि सां फ़ैसिला बि कया आहिनि, पर उन बावजूद तंग कयो पियो वञे ऐं मुखालिफ़ मोहम्मद अमीन भट्टी ते पिणु तशदुद कयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि DIG ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ सां गॾु इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मुझो नालो नवाब अली आहे, मां पाण भट्टी आहियां। जेको सो हे मां छोकिरी पंहिंजी जेका बीठी आहे हे निकाहनामो पंहिंजे भाइटे सां करायो आहे। जेको निहाल आहे, इब्राहिम आहे, सलेमान आहे, जान खान आहे, उहे मूंखे मौत मार धमकियूं ॾियनि था। जेको अॻु में उहो इन छोकिरी जो फ़ैसिलो रखाए करे सरदार खान वटि बि न आया, ॿ दफ़ा फ़ैसिलो फेरियो। अलहाज मौला बख्श खान मार वटि फ़ैसिलो रखी करे, जेको असांजो वॾो आहे सभिनि जो हिन वक़्तु बि, हुन वटि फ़ैसिलो रखाए करे जेको मौला बख्श खान वियो हलो त मूंखे ईद जी राति 15 जी शाबान जी राति हले छा जेको वियो साईं ॾे वियो, ओॾो मोटियो 2 तारीख़ ते कयो। जेको मां कोन पुॼी सघियुसि, मां मेले ते सेवण जे मेले ते मुंहिंजी बि रोज़ी जो मसइलो। वरी 2 दफ़ा मूंखे मुबारकपुर में ॿधारायूं, खानपुर ॿधाराए करे मुंहिंजे भाउ खे धकु हणियो वञी, 2 दफ़ा विढ़िया वञी मुंहिंजे भाउ सां। वरी मौला बख्श खान वटि फ़ैसिलो लिखाराए करे मुंहिंजे भाउ खे वरी हिन खे धकु हयो वञी। जेको मौला बख्श खान असांजो वॾो आहे, असां हिन वक़्तु बि असां तयारु आहियूं। क़ुर पाक ते असां हे छोकिरी जेका आहे 20 चकर हिनखे ॾिनी आहे, फ़ैसिलो 20 चकर ॾियण लाइ तयारु आहियूं। पर असां सां हिननि नाजाइज़ी ॾाढी कया। हिन वक़्तु मौला बख्श खान मालिक असांजो वॾो आहे, उन खे ड्रामा करे कूड़ था ॿुधाइनि। साईं मौला बख्श खान तोखे लफ़्ज़ थो कढे, चोर थो सॾे, तोखे हीअं थो सॾे। मौला बख्श खान असांजो वॾो आहे, हिन वक़्तु बि उहो ड्रामा था करनि। कंहिं महिल कंहिंजो ख़त कयूं था, कंहिं महिल कंहिंजो फ़ोन था कराइनि। मां ग़रीब आहे, मुंहिंजी हे वाट आहे। हाणे हुननि पिटीशन दाख़िल कया मूं ते, मां वेही चितो थियां। मुंहिंजा बचा नंढड़ा ग़रीब आहे, मूंखे हुननि परेशान करे छॾियो। सर तालबो हुयो आहे त मां हाणे कानूनी जंग हुन सां विढ़ंदुमि, हाणे मां हुन सां कानूनी जंग कंदुमि। बसि हाणे पिटीशन मां बि दाख़िल कंदुमि, मां बि न छॾींदुमि। बसि मूंखे मौत मारनि धमकी। साईं हाणे असांखे इन्हनि माण्हुनि मां ख़तरो आहे, जेको असांखे तहफ़ुज़ मिलियो वञे। IG सिंध आहे, सैयद मुराद अली शाह आहे, बिलाल भुट्टो ज़रदारी साहब आहे, सैयद खुर्शीद शाह आहे, सरदार मोहम्मद बख्श खान महर आहे। असांखे तहफ़ुज़ खपे। जेका मां NC भाॼी दाख़िल करे हिन महिल माण्हू बि गिरफ़्तार न थिया आहिनि। जेको हाणे इन्हनि माण्हुनि मां ख़तरो आहे, असांखे धमकियूं मौत मार धमकियूं ॾींदा। जेके चवंदा तव्हांजा नंग खणंदासीं। जेको काणो आहे सलेमान, इहे धमकियूं असांखे ॾेई वियो आहे, तुंहिंजा नंग खणंदासीं। रफ़ीक हुजे, सचल हुजे, निहाल हुजे, असांखे धमकियूं ॾींदा। कुझु बि थियो असां इन ज़िम्मेवार रहंदा। असांजा असां आला अफ़सरनि खे घुर कयूं था त असांजी मदद करनि, जीअं थी सघे जेतिरी असांजे सैयद खुर्शीद अहमद शाह असांजी मदद करे, सैयद मुराद अली शाह असांजो हक़ करे। असां नाजाइज़ी मूं ते पिटीशन अॼु दाख़िल कयूं। जेको मुंहिंजे भाउ खे 2 दफ़ा विढ़ी विया, हिकु मुबारकपुर विढ़िया, ॿिए खे लोही में धकड़ी विया। मुंहिंजो नालो पा मोहम्मद अमीन भट्टी आहे। मां पंहिंजे नंढड़नि सां मुबारकपुर मिलणु वियुमि। उते मूंखे हाजी अली ॾिन जो पंप आहे, उते अची विढ़िया आहिनि। मां सां नंढड़ियूं न्याणियुनि सां मां मिलणु वियुमि। उते हाजी राइस जो कारखानो आहे, उते अची मां सां विढ़िया आहिनि, धक कया त नंढड़नि सां मिलणु वियुमि। निहाल, रफ़ीक, सलेमान, इहे सॼा जेके सचू, इहे मां सां विढ़िया आहिनि, उते धक कया अथनि। मूंखे इन्हनि मां ख़तरो आहे साईं, हाणे बि धमकियूं ॾियनि था।